अस्सलाम वालेकुम नाज़रीन राजधानी टाइम प्रोग्राम से गॾु मां आहियां गौहर गांगरो। नाज़रीन, कश्मीर में इलेक्शन जो जेको मरहलो आहे उहो जारी आहे। इलेक्शन कैंपेन हले पई, मुख़्तलिफ़ पार्टियूं पंहिंजा जलसा कनि पियूं ऐं इन इलेक्शन कैंपेन में नज़र इहो आयो आहे त जेका अपोज़िशन आहे उहो टारगेट हुकूमत खे करण बजाए अपोज़िशन हिक ॿिए ते इल्ज़ामबाज़ी करे रही आहे। मुस्लिम लीग नवाज़ पाकिस्तान पीपल्स पार्टी ते इल्ज़ामबाज़ी करे रही आहे, जॾहिं त बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जो बि जेको मुस्लिम लीग नवाज़ ख़िलाफ़ बयानु आहे, चयो इहो पियो वञे त अपोज़िशन जेकॾहिं हिक ॿिए ते बयानबाज़ी कंदी त पोइ हुकूमत खे खुलियल रस्तो मिली वेंदो ऐं हुकूमत खे अपोज़िशन टफ टाइम न ॾेई सघंदी। इहो मरहलो आहे जेतोणीकि जेका हुकूमत आहे उहा दावा करी रही आहे त इलेक्शन जेका कश्मीर जी आहे उन में हू स्वीप कंदा। जेको तजुर्बो असां ॾिठो गिलगित बल्तिस्तान में, उते बि पाकिस्तान तहरीक इंसाफ़ कामयाबी माणी आहे ऐं जॾहिं त कश्मीर में बि दावा कई थी वञे। हाणे ॾिसजे त इन इलेक्शन खां पोइ नतीजा कहिड़ा था अचनि ऐं अपोज़िशन जो कहिड़ो मौक़िफ़ अचे थो। इन्हनि मिड़नी मामलनि ते अॼु असां गुफ़्तगू कंदासीं। हिन वक़्तु असांखे वीडियो लिंक ते जॉइन कयो आहे सेनेटर इमामुद्दीन शौक़ साहब, जंहिंजो तालुक़ु पाकिस्तान पीपल्स पार्टी सां आहे ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जो अहम अॻवान आहे। अस्सलाम वालेकुम शौकीन साहब। वालेकुम अस्सलाम साईं, वॾी महिरबानी तव्हां असांखे जॉइन कयो आहे। इहो ॿुधाइजो त कश्मीर में इलेक्शन हलंदड़ आहे, बिलावल भुट्टो साहब अमेरिका पहुतो आहे ऐं ॿुधण में इहो आयो आहे त आसिफ़ा भुट्टो ज़रदारी कश्मीर इलेक्शन जी कैंपेन खे हलाईंदी। तव्हां छा था सम्झो त आसिफ़ा हिकु न्यू फेस आहे, उहो जेको मोमेंटम छॾे वियो हो चेयरमैन साहब, उनखे आसिफ़ा उन अंदाज़ में अॻिते वधाए सघंदी? सभ खां पहिरियों त तव्हांजी महिरबानी, तव्हां मूंखे टाइम ॾिनो। ॾिठो जॾहिं मुल्तान में बि हिकिड़ो ग़ालिबन तव्हांखे यादि हूंदो त हिकिड़ो जलसो थी हो जंहिंमें आसिफ़ा भुट्टो साहिबा जेको आहे आई हुई ऐं तमामु माण्हुनि उनखे मोट ॾिनी हुई ऐं हीअं चयो पिए त जीअं बेनज़ीर साहिबा जेको आहे वरी अची वई आहे, त आसिफ़ा भुट्टो बि जेको आहे बेनज़ीर भुट्टो जी साहबज़ादी आहे ऐं इंशाअल्लाह जेको आहे पंहिंजो बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जी कमी बिल्कुलु कोन महसूसु थींदी। हू बिल्कुलु इंशाअल्लाह इनखे सुठे तरीक़े सां हलाईंदी ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी साहब टेम्परेरी कंहिं कम सां वियो आहे, इंशाअल्लाह 4-5 ॾींहंनि में अची हू बि जॉइन कंदो। पर आसिफ़ा भुट्टो बि इंशाअल्लाह जेको आहे पंहिंजो तमामु सुठा जलसा कंदी ऐं तमामु सुठा माण्हू उनखे लाइक कंदा, डिलीवर कंदी ऐं तमामु हिकिड़ी मां सम्झांसि थो त हिकिड़ो सम्झियल ऐं तमामु पाकिस्तान पीपल्स पार्टी में बेनज़ीर साहिबा जी जीअं ॻाल्हाइण जो तरीक़ो हो, जे तरीक़े सां एड्रेस करण जो तरीक़ो, आसिफ़ा भुट्टो बिल्कुलु उनजी कापी आहे। ॿुधण में इहो आयो आहे बिलावल साहब जेको अमेरिका पहुतल आहे, उते हिन वक़्तु जेको पाकिस्तान ऐं अमेरिका जूं दूरियूं आहिनि, इन हवाले सां बिलावल साहब लॉबिंग कंदो, इन क़िस्म जूं ख़बरूं आहिनि। तव्हां छा था सम्झो त इहो सुठो सवण न साबित थींदो पाकिस्तान पीपल्स पार्टी लाइ, त जॾहिं मुल्क खे ज़रूरत पई आहे त उन हवाले सां पाकिस्तान पीपल्स पार्टी जी जेका लॉबिंग आहे उहा रियासत जे कम? बिल्कुलु साईं, तव्हांखे ख़बर आहे त अमेरिका हिकु अहिड़ो मुल्क आहे जंहिंमें जेको आहे पंहिंजो हुनखे ऑन बोर्ड हर शइ में जेको आहे वठिणो थो पवे। जीअं अफ़गानिस्तान में तव्हां ॾिसो पिया त हिकिड़ो पुरअमन अफ़गानिस्तान जेको आहे पुरअमन पाकिस्तान इन ख़ुशहाल पाकिस्तान जी ज़मानत आहे। घणा अहिड़ा इशूज़ आहिनि जंहिंमें अमेरिका में लॉबी करण जी ज़रूरत आहे, अमेरिकन हुकाम खे ऑन बोर्ड वठण जी ज़रूरत आहे। त मां सम्झांसि थो त जेको आहे पंहिंजो बिलावल भुट्टो ज़रदारी साहब इंशाअल्लाह पाकिस्तान जी बहितरी जे लाइ, हिन मुल्क जी ख़ुशहाली जे लाइ, हिन मुल्क जे अमन जे लाइ ऐं जेका असां वटि हिन वक़्तु ख़तरात आहिनि असांखे जेका ख़ारिजी हवाले सां, हुन सभ में जेको आहे पंहिंजो अमेरिका में न सिर्फ़ु लॉबिंग कंदो बल्कि उते जेको आहे पंहिंजो जेको हुननि जो आहे उनखे छा चइजे, जेको हुनजो हुनजी जेकी विजन आहे हुन सां जेको आहे शेयर कंदो ऐं हुननि खे बि एडवाइस ॾींदो त कहिड़े तरीक़े सां पाकिस्तान में अमन ऐं ख़ुशहाली आणे सघिजे थी। त इंशाअल्लाह बिलावल भुट्टो साहब जो ही दौरो बि साईं, असां जेकॾहिं कश्मीर इलेक्शन जी ॻाल्हि कयूं त कश्मीर जी इलेक्शन जी कैंपेन जेतोणीकि हलंदड़ आहे ऐं PTI बार बार इहा दावा करे पई त असां कश्मीर इलेक्शन खटियो वेठा आहियूं। इलेक्शन खां अॻु इन क़िस्म जी जेका हुकूमती दावा आहे इनखे तव्हां कीअं था ॾिसो? तो बिल्कुलु छो त हू सिटिंग गवर्नमेंट आहे ऐं उन्हनि जा वज़ीर पैसा विरहाइनि पिया, जंहिंमें जेको अॼु जेको आहे
कश्मीर इलेक्शन कमीशन खे मां मुबारकबाद ॾींदो जंहिं हिन वक़्तु हुनजो हिकिड़ो नोटिस वरितो आहे ऐं हुनजे ख़िलाफ़ु हिकिड़ी जेको आहे FIR दर्ज करण जो हुकुम ॾिनो आहे। हमेशह जेको आहे हीअ इलेक्शन चुराईंदा आहिनि ऐं कश्मीर में बि जेको आहे पंहिंजो धौंस धांधली ऐं लालच जो इन्हनि सिलसिलो शुरू कयो आहे। असीं सम्झूं था त कश्मीर में कश्मीरियुनि खे जे फ़ैसिलो तव्हां करणु ॾियो ऐं उहो फ्री एंड फेयर इलेक्शन जो इन्वायरमेंट पैदा कयो त इंशाल्लाह पाकिस्तान पीपुल्स पार्टी जेको आहे कश्मीर में सुठी सीटूं इंशाल्लाह निकिरंदियूं ऐं पंहिंजो जेको आहे इंशाल्लाह असां हुते बि घणी सीटूं जेको आहे इंशाल्लाह कढंदासूं। माण्हू जेको आहे सम्झनि पिया त PTI जी गवर्नमेंट पाकिस्तान में जेको महांगाई जो सोनामी आणे छॾियो आहे, जेकी लॉ एंड ऑर्डर सिचुएशन ख़राबु आहे, तव्हां ॾिसो पिया त कहिड़े बि सेक्टर में जेको आहे मौजूदा हुकूमत कामयाबु न आहे, त ही यकीनन जेको आहे कश्मीर पाकिस्तान जी शहरग आहे ऐं हुते जा माण्हू जेको आहे पंहिंजो अफेक्ट थींदा आहिनि पाकिस्तान जी सियासत सां, पाकिस्तान जी महांगाई सां। त बिल्कुलु माण्हू बेज़ार आहिनि। जे फ्री एंड फेयर इलेक्शन थिए त इंशाल्लाह असांखे उमेदु आहे त पाकिस्तान पीपुल्स पार्टी ज़रूरु जेको आहे सुठो रिज़ल्ट ॾींदी। सेनेटर साहब इहो ॿुधायो त मुस्लिम लीग नवाज़ त वाज़े चयो आहे त कश्मीर में असां वोट चोरी थियणु न ॾींदासूं। छा पाकिस्तान पीपल्स पार्टी खे बि ख़दशो आहे त वोट चोरी थी सघे थो? इन हवाले सां पाकिस्तान पीपल्स पार्टी जी छा हिकमत अमली आहे? असां मुस्लिम लीग नून जे हिन जेको आहे हुनखे ख़ैर मक़दम कयूंसि था। बिल्कुलु असां वोट चोरी कश्मीर में न कहिड़े बि हल्के में असां इंशाल्लाह हाणे वोट चोरी न ॾियणु ॾींदासूं। जेको आहे छो त वोट जॾहिं चोरी थींदो आहे त पोइ तव्हां वटि जेको आहे हक़ीक़ी जमहूरियत कोन ईंदी आहे, हक़ीक़ी नुमाइंदा कोन ईंदा आहिनि। त इंशाल्लाह असां बि जेको आहे कोशिशि कंदासूं ऐं पंहिंजो नून जे इन के सपोर्ट कंदासूं। इंशाल्लाह असीं जेको आहे पंहिंजो असांजी जुदा जमातूं जुदा जुदा आहिनि, असांजो मैनिफेस्टो जुदा जुदा आहे, पर जंहिं ॻाल्हि में जेको आहे असां सम्झूंसि था त हिन तरीक़े सां जमहूरियत परवान चढ़ंदी, जेको आहे पंहिंजो हक़ीक़ी माण्हू ईंदा, चाहे पाए उहे नून जा हुजनि, चाहे के PTI जा हुजनि, चाहे पीपुल्स पार्टी जा हुजनि, कहिड़ी बि जमात सां हुजनि, पर माण्हुनि जो वोट जेको आहे पंहिंजो सही पवे त इंशाल्लाह असांखे को एतिराज़ु कोन्हे। ऐं नून जो जेको आहे हीउ मौक़िफ़ सही आहे, असां हिनजी हिमायत बि कयूं था। असां बि इंशाल्लाह कोशिशि कंदासूं त फ्री एंड फेयर इलेक्शन में पाकिस्तान पीपुल्स पार्टी पंहिंजो रोल अदा करे हर सतह ते जेको आहे पंहिंजो इंशाल्लाह। सेनेटर साहब इहो ॿुधायो त गिलगित बल्तिस्तान जी इलेक्शन में बज़ाहिर नज़र इहो पियो आयो त इलेक्शन कैंपेन दौरान पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं मुस्लिम लीग जी जेका पोज़ीशन आहे उहा बहितर आहे, पर बाद में जॾहिं नतीजो आयो त PTI खटी साम्हूं अची वई ऐं मुस्लिम लीग नवाज़ जी दवा इहा आहे त हिन वक़्तु असां पंहिंजे एजेंट्स खे सम्झाए छॾियो आहे ऐं हिन वक़्तु इन क़िस्म जी असां धांधली करणु न ॾींदासूं। तव्हां पीपल्स पार्टी जी छा हिकमत अमली आहे त जेकॾहिं PTI हुकूमत गिलगित वांगुरु हिकु भेरो ॿीहर को ॿुहारो फेरण जी कोशिशि करे थी त पोइ पाकिस्तान पीपल्स पार्टी केतिरी तयारी कई आहे? ॾिसो छो त उन्हनि जी मर्कज़ में हुकूमत आहे ऐं जेको आहे पंहिंजो हुन जे करे अफेक्ट थिए थो। हीअ गिलगित बल्तिस्तान में थियो ऐं उते जो इलेक्शन चोरी थियो आहे, जेको आहे असांखे उनमें सख़्तु रिज़र्वेशन्स आहिनि, पर जेको आहे पंहिंजो हाणे हुन जे वाक़े जे करे असां कश्मीर में तयारी न कयूं, हीअ बि मुनासिबु कोन्हे। असां बिल्कुलु कोशिशि कयूं पिया, पंहिंजे एजेंट्स खे ट्रेनिंग असां कराई आहे, असां पंहिंजो जेको आहे पंहिंजा जेका असांजा कैंडिडेट्स आहिनि हुननि खे जेको आहे चौकस रहण जी जेको आहे ताक़ीद कई आहे। इंशाल्लाह कोशिशि कंदासूं, छो त हीअ MP पाण में कैंडिडेट्स में इलेक्शन कोन्हे बल्कि वफ़ाक़ी हुकूमत सां जेको आहे कश्मीर में इलेक्शन आहे ऐं इंशाल्लाह असीं कोशिशि कंदासूं त हुकूमत खे असां जेको आहे डिफीट ॾियूं ऐं हुननि जे जेको आहे माण्हू जे अहिड़ी तयारियूं कयूं आहिनि जंहिंमें इलेक्शन चोरी करे सघजनि था, पंहिंजो फेवर उते मिले सघे थी, चाहे इंतिज़ामिया हुजे, चाहे ॿियो केरु जेको आहे पुलिस हुजे या जेकी बि एजेंसियूं इन में इन्वॉल्व थी सघूं थियूं। इंशाल्लाह असांजी कोशिशि हूंदी त असां उनखे न्यूट्रल रखूं ऐं फ्री एंड फेयर इलेक्शन कराइण में जेको आहे पंहिंजो रोल प्ले कयूं। इमामुद्दीन साहब इहो ॿुधायो त अपोज़िशन हिन वक़्तु उते हुकूमत जो वाइट पेपर जारी करण बजाए अपोज़िशन जूं पार्टियूं हिक ॿिए जे ख़िलाफ़ु बयानबाज़ी ॾेई रहियूं आहिनि। तव्हां बिलावल भुट्टो साहब जो बि बयानु ॾिठो, मरियम साहिबा जा बि जेके बयान आहिनि या जेके नून लीग जी ॿी लीडरशिप आहे, त इन में छा था सम्झो त हुकूमत खे काउंटर करणु ॾुखियो न थी वेंदो जॾहिं अपोज़िशन पाण में हिक ॿिए जे ख़िलाफ़ु बयानबाज़ी ॾे? ॾिसो, हुकूमत अपोज़िशन जे ख़िलाफ़ु बयानबाज़ी जी ॻाल्हि कोन्हे, उते टे स्टेक होल्डर्स इन वक़्तु इलेक्शन विढ़नि पिया, जंहिंमें मौजूदा हुकूमत PTI आहे, मुस्लिम लीग नून आहे ऐं पाकिस्तान पीपुल्स पार्टी आहे।
असां बि जेको आहे पाकिस्तान लेवल असांजी पार्टी सॼे मुल्क जी जमात आहे, ईंदड़ इलेक्शन में बि जेको आहे असां जेको आहे पंहिंजो इलेक्शन पंहिंजे सिंबल सां विढ़ंदासूं। इलेक्शन खटण खां पोइ जेको आहे पोइ इतिहाद थी सघे थो, पर इलेक्शन खां पहिरें इतिहाद थियण जो मक़सदु आहे त तव्हां माण्हुनि जी राय खे चेंज था कयो। त हिन करे जेको आहे पंहिंजो असां इलेक्शन विढ़ूं पिया हर सीट ते, ऐं ज़ाहिर आहे जेको आहे इलेक्शन जे लाइ जेको आहे जॾहिं माण्हू विढ़ंदो आहे त पंहिंजे जेकी बि सियासी जमातूं हुन जे साम्हूं बीठियूं हूंदियूं आहिनि हुन जे लाइ जेको आहे यकीनन ॿुधाईंदो आहे त असांजो मैनिफेस्टो वधीक सुठो आहे, असांजा कैंडिडेट जेको आहे पंहिंजो सुठा आहिनि, असां पंहिंजी जेको आहे ख़िदमतनि खे जेको आहे ॿुधाईंदा आहियूं असां पाकिस्तान जे लाइ छा कयो। जॾहिं जॾहिं पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी गवर्नमेंट पाकिस्तान में आई या सूबनि में आई असां कीअं डिलीवर कयो, त ज़ाहिर आहे उनमें थोरी घणी तनक़ीद जेको आहे सियासी पार्टियुनि ते जेकी साम्हूं बीठियूं हूंदियूं आहिनि उन ते थी वेंदियूं आहिनि, इनमें ही सियासत जो हिसो आहे। पर जेको आहे हेतिरी तनक़ीद कोन्हे जेतिरी मीडिया ते अचे पई। असां पंहिंजी ॻाल्हि कयूं पिया, उनखे को सियासी पार्टी सम्झेसि थी त हीअ असां ते तनक़ीद आहे त भले हिकिड़ी ॿी जुदा ॻाल्हि आहे, पर असां पंहिंजी ॻाल्हि था कयूं, असां पंहिंजे लाइ वोट पिया घुरूं, असां पंहिंजी कारकर्दगी ॿुधायूं पिया, ऐं इनशाअल्लाह मूंखे उमेदु आहे त आज़ादु कश्मीर में। इमामुद्दीन साहब, जॾहिं अपोज़िशन जो तिकाज़ बि हिकु आहे, हुकूमत जे ख़िलाफ़ जदोजहद करे रहिया आहिनि, त ज़ाहिर आहे मक़ामी हुकूमत जी इलेक्शन बि अचे पई, इन खां अलावा ज़िमनी चूंडूं बि थियूं, त जेकॾहिं अपोज़िशन कोई अंडरस्टैंडिंग सां इलेक्शन विढ़े हा गिलगित में बि या कश्मीर में बि, तव्हां छा था सम्झो त पोइ हुकूमत खे टफ टाइम न अचे हा जेका अलॻि अलॻि महाज़ खोलिया विया, हालांकि PDM जी सूरत में इतिहाद बि थियो ऐं वरी हली न सघियो? न, तव्हां जेको चओ पिया न इलेक्शन खां पहिरें इतिहाद जेको आहे हीउ पॉसिबल कोन्हे, छो त असांजा पंहिंजा कैंडिडेट आहिनि, असांजा पंहिंजा वोटर्स आहिनि, असां उन्हनि खे कन्वर्ट करायूं कंहिं ॿिए पार्टी जे लाइ हीउ पॉसिबल कोन्हे। इलेक्शन थियण खां पोइ जेको आहे ज़रूरु कोलिशन गवर्नमेंट में इतिहाद थी सघे थो, पर असां पंहिंजे सिंबल ते इलेक्शन जेको आहे विढ़णु पिया चाहियूं। बाक़ी अपोज़िशन सां इतिहाद जेको आहे असांजो आहे हिन गवर्नमेंट खे हटाइण जो, छो त हीअ गवर्नमेंट जेकी 3 साल जी हिन जी परफॉर्मेंस आहे हुन जे करे असां जेको आहे मुतहिद थिया आहियूं, ऐं हुन एजेंडे ते असां बिल्कुलु मुतहिद बि आहियूं। ऐं जेको आहे जंहिं ॻाल्हि में जेको आहे असां सम्झूंसि था त हिन हुकूमत खे जेको आहे पंहिंजो असांखे टफ टाइम ॾियणु खपे, ऐं हिन खे जेको आहे पंहिंजो हिकिड़ी जमहूरी तरीक़े सां असां आउट कयूं, हिकिड़ी जमहूरी तरीक़े सां हिन खे हटायूं, त हुन में पाकिस्तान पीपुल्स पार्टी हर पार्टी सां जेको आहे ताउन करे पई। बाक़ी तव्हांजो ही सुवाल त असां गॾिजी इलेक्शन विढ़ूं आहे, त मां सम्झांसि थो त हीअ इलेक्शन असां इलेक्शन जेको आहे कैंडिडेट सां ऐं प्लस वोटरनि सां ज़्यादती आहे, त हिकिड़ो वोटर पाकिस्तान पीपुल्स पार्टी खे वोट ॾियणु पियो चाहे त असां उनखे ॿिए जेको आहे सिंबल ते चऊंसि त तव्हां हुनखे वोट कयो, त हीउ मुनासिबु कोन्हे। इलेक्शन इनशाला थींदा, जे असांजी कुझु सीटूं हूंदी ऐं पाकिस्तान मुस्लिम लीग नून जी बि हूंदियूं त थी सघे थो कोलिशन गवर्नमेंट जा इनशाला दरवाज़ा खुलियल आहिनि। बाक़ी असांजा कैंडिडेट हर सीट ते आहिनि, ऐं इनशाला असां जेको आहे पंहिंजो असांखे उमेदु आहे त असां इनशाला सुठा वोट खणंदासूं। ऐं इलेक्शन थियण बि हिकिड़ो प्रोसेस आहे, ॾिसो किथे असां रहिजी था वञूं कुझु वोटनि सां, त असांखे नेक्स्ट इलेक्शन जे लाइ हिकिड़ी गाइडलाइन मिले थी त असां घणे वोटनि सां लूज़ कयो आहे, असांजो कैंडिडेट कीअं परफॉर्म कयो आहे। असां सीट ते इलेक्शन ई न जेको आहे कॉन्टेस्ट कयूं त असांखे पंहिंजी इस्लाह असां कीअं कंदासूं। त इलेक्शन थियणु हिकिड़ो जमहूरियत जो जेको आहे हिसो आहे, ऐं हारणु ऐं जीतणु जेको आहे हीअ बि जमहूरियत जो हिसो आहे। पर जॾहिं ताईं तव्हां जेको आहे इलेक्शन न विढ़ंदो तव्हांखे पंहिंजी स्ट्रेंथ जी ख़बर कोन पवंदी, तव्हां पंहिंजी इम्प्रूवमेंट कोन करे सघंदो, तव्हां जेको आहे पंहिंजे मंशूर खे फेस्टिवल हुनखे जेको आहे अॻिते न वधाए सघंदो। त मां सम्झांसि थो त इलेक्शन पंहिंजे सिंबल ते विढ़णु सुठी ॻाल्हि आहे। पोइ इलेक्शन खां पोइ जेको आहे पंहिंजो जेकी बि पार्टी वधीक सीटूं खणी थी अचे ऐं उहा अपोज़िशन जी जमात हुजे ऐं असां पोइ गॾिजी हुकूमत ठाहियूं, हिन जी पॉसिबिलिटी बिल्कुलु आहे। ठीकु आहे सेनेटर इमामुद्दीन शौकीन साहब, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे टाइम ॾिनो। नाज़रीन, हिते वठूं था मुख़्तसिर ब्रेक बाद हाज़िर थींदासीं। नाज़रीन, वेलकम बैक। नाज़रीन, हिन वक़्तु वीडियो लिंक ते असांखे जॉइन कयो आहे लाल माली साहब, जेको क़ौमी असम्बली जो मेंबर आहे, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो ऐं इंसानी हक़नि बाबति वज़ारत जो पार्लियामेंटी सेक्रेटरी आहे। अस्सलाम वालेकुम लाल साहब। वालेकुम सलाम गौर साहब।
लाल साहब इहो ॿुधायो त कश्मीर में इलेक्शन जो माहौल आहे, इलेक्शन कैंपेन हले पई, उते नज़र इहो आयो आहे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ अपोज़िशन शिकायत करे पई त इलेक्शन थियण खां पहिरियां ई पाकिस्तान तहरीक इंसाफ़ कामयाबीअ जी दावा करे रही आहे ऐं हुननि जो चवणु आहे त ख़दशो इहो आहे त जीअं गिलगित में असांजो वोट चोरायो वियो, हिते बि कश्मीर में बि ईअं थींदो। तव्हां छा चवंदा? महिरबानी गौर, सब खां पहिरीं ताईं महिरबानी। हाँ, जेको आज़ाद कश्मीर में जनरल इलेक्शन थियण वञे पई, उन खे हाणे लॻभॻि 2 हफ़्ता हाणे आहिनि। जॾहिं बि जेका बि दुनियूं चाहे पाकिस्तान जी जनरल इलेक्शन हुजे चाहे जेके जी हुजे, हर पार्टी इहो यकीनी तौर ते दावा कंदी आहे त इलेक्शन हू खटींदी ऐं इहो हर कंहिंजो हक़ आहे, छाकाणि हू हुनजी एक्सपेक्टेशन हूंदी आहे। ही जेके मुखालिफ़ धुर जूं पार्टियूं आहिनि, ख़ासि तौर ते नून लीग ऐं पीपल्स पार्टी, इहे 2018 खां जी पावर खां ॿाहिरि हुयूं आहिनि त हिननि जी रड़ो रड़ आहे त असां खां दादली थींदी, असांखे जेका आहे स्पेस कोन मिलंदी, असांखे इलेक्शन खटण न ॾिनी वेंदी। पर हक़ीक़त इहो आहे त ही ॿई पार्टियूं हाणे आवाम में पंहिंजो जेको वक़ार हुयो, हिननि जी पंहिंजी जेका हिकिड़ी पॉपुलरिटी हुई, उहो ॿई पार्टियूं विञाए चुकियूं आहिनि। हिननि ॿिन्ही पार्टियुनि में एतिरी हद तक मायूसी आहे। तव्हां ॾिसो नवाज़ लीग में शहबाज शरीफ़ बिल्कुलु जेको चेयरमैन आहे पार्टी जो, रुख न कयो अथसि पंहिंजो कश्मीर ॾांहुं, ऐं मरियम उते मौजूदु आहे। ॿिए तरफ़ तव्हां ॾिसो त बिलावल भुट्टो साहब 2 हफ़्ता पहिरीं मुल्क छॾे ऐं अहिड़े अहम मौक़े ते कश्मीर जंहिंजे लाइ क्लेम था कनि त कश्मीर लाइ हिननि जूं वॾियूं कुर्बानियूं आहिनि, कश्मीर लाइ अञा 70 साल जंगियूं लड़ंदा, अहिड़े क़िस्म जूं जज़्बाती ॻाल्हियूं करे वरी वॉशिंगटन रवानगी थी वई आहे। इहो सभु ज़ाहिर करे थो ऐं हिननि खे ख़बर आहे त हिननि जी हाणे अवाम में, ख़ासि तौर ते पूरे पाकिस्तान इंक्लूडिंग आज़ाद जम्मू एंड कश्मीर में, उनजी मक़बूलियत नाहे रही। इन करे अहिड़े क़िस्म जूं दावाऊं ऐं प्री एम्प्ट करण लाइ, छाकाणि उन्हनि खे वाज़े नज़र अचे पियो त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जेको ही इलेक्शन वॾी अक्सर सां खटे वेंदी, त उनखे प्री एम्प्ट करण लाइ ऐं पंहिंजी शर्म परचाइण लाइ अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं करे रही आहे। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ कंहिं बि तरीक़े सां जेको आहे इन में इंटरवेंशन न कंदी इलेक्शन जे प्रोसेस में। हू इज़ अ पॉलिटिकल पार्टी, इलेक्शन कंटेस्ट करे रही आहे ऐं इंशाअल्लाह पाकिस्तान तहरीक इंसाफ़ वॾी अक्सर सां इहो इलेक्शन खटंदी। ऐं उहे बि जेको माज़ी में जेको प्रैक्टिस रही आहे आज़ाद जम्मू एंड कश्मीर में, त जेका सेंटर में जेका हुकूमत हूंदी आहे, नॉर्मली उहो हुकूमत आज़ाद जम्मू एंड कश्मीर में ठाहींदी आहे ऐं इहो ई एक्सपेक्ट कयो वञे पियो। ऐं जेके इंडिपेंडेंट जेके अचनि था पिया तज्ज़िया, उहो बि एक्सपेक्ट इहो ई था कनि त PTI जो वज़ीर अज़म आज़ाद जम्मू कश्मीर जो थींदो इंशाअल्लाह। लाल साहब इहो ॿुधायो त कश्मीर जे हवाले सां लाॻापियल जेको वज़ीर आहे गंडापुर साहब, उहो उते मौजूदु आहे, इलेक्शन कैंपेन हलाए पियो, इन क़िस्म जा वीडियो बि साम्हूं आया आहिनि ऐं अपोज़िशन इहा तनक़ीद करे पई त उहो असरअंदाज़ थी रहियो आहे, गवर्नमेंट असरअंदाज़ थी रही आहे। तव्हां छा था सम्झो त उते ख़ालिसतन पॉलिटिकल एक्टिविटी हुजणु घुरिजे, न कि को हुकूमती वज़ीर उते वञे ऐं इन क़िस्म जी एक्टिविटीज़ ॾेखारे? पर तव्हां ॾिसो त उते MNA आहे बिलावल भुट्टो साहब, हू उते कैंपेनिंग करे थो पियो ऐं जेकॾहिं असांजो जेको वज़ीर आहे उनजो तालुक़ु उन एरिया सां आहे त हू बि उते कैंपेनिंग करे पियो। कुझु शयूं रियलिटीज़ आहिनि, उनखे जेके डिनाए नथियूं करे सघजनि। हिकिड़ो पॉलिटिकल प्रोसेस आहे, उहो थियणो हूंदो आहे। हिकिड़े पॉलिटिकल माण्हू खे तव्हां ख़ामोश रहण जो नथा चई सघो, हू जिते बि हूंदो पंहिंजो किरदारु यकीनी तौर ते अदा कंदो हूंदो। पर ॻाल्हि इहा आहे, जेका फेयर ॻाल्हि इहा आहे त को अहिड़ो जेको मीन्स इस्तेमालु न थियणु घुरिजे जेको इलीगल हुजे, गैर क़ानूनी हुजे, गैर इख़लाक़ी हुजे ऐं इलेक्शन्स जेके हुजनि उहे फ्री फेयर ऐं ट्रांसपेरेंट हुजनि। उन ते कंहिं क़िस्म जो कंहिंखे असरअंदाज़ थियण जी इजाज़त न हुजे। बाक़ी सियासी पार्टियूं, सियासी माण्हू ज़ाहिर जी ॻाल्हि आहे वेंदा, पॉलिटिक्स कंदा, उन्हनि जा इलाइक़ा आहिनि ऐं उहे उन में ज़रूरु हिसो वठंदा। लाल साहब इहो ॿुधायो त हिकु तरफ़ इमरान साहब जो इहो चवणु आहे त असां अमेरिका खे पंहिंजी सरज़मीन इस्तेमालु थियण जी इजाज़त न ॾींदासीं, ॿिए तरफ़ बिलावल भुट्टो साहब अमेरिका पहुतो आहे ऐं मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि त उते उहो लॉबिंग कंदो, मुख़्तलिफ़ शख़्सियतुनि सां मिलंदो। तव्हां छा था सम्झो त बिलावल साहब जो जेको अमेरिका दौरो आहे, इहो छा एज़ अ रियासत पाकिस्तान हिकु सुठो सवण आहे या डिनाइल आहे जेको हुकूमत जो बयान इहो आहे? बिलावल भुट्टो साहब जो जेको दौरो आहे उहो प्राइवेट आहे, ज़ाती दौरो आहे, उनजो हक़ आहे हू दौरा करे।
पर तारीख़ ॿुधाए थी त जेके माज़ी में शयूं थियूं आहिनि, ख़ासि तौर ते तव्हां ड्रोन स्ट्राइक्स जे हवाले सां ॾिठो त पीपल्स पार्टी इन ॻाल्हि खे तस्लीम कयो हुयो, बल्कि अलाउ कयो हुयो पंहिंजी हुकूमत जे दौरान त फाटा में ऐं पाकिस्तान सां जेकी मुंसलिक एरियाज़ हुया उते जेके भले ड्रोन हमला थियनि, ऐं इहो ॿुधायो वियो त असीं भले सियासी बयानु जारी कंदासीं पर असांखे कंहिं क़िस्म जो इख़्तिलाफ़ नाहे। माज़ी में सियासी पार्टियूं अमेरिका खे जेको पावर में अचण जे लाइ राह हमवार करण जे लाइ जेको आहे पंहिंजूं सर्विसिस ऑफर कंदियूं रहियूं आहिनि। इहा का ढकियल लिकियल छुपियल ॻाल्हि नाहे। बेनज़ीर भुट्टो साहिबा जॾहिं पाकिस्तान वापसि आई हुई, उन खां पोइ नवाज़ शरीफ़ बि पाकिस्तान वापसि आयो सऊदी अरब मां, त तव्हां ॾिठो उन में जेके बैनुल अक़वामी ताक़तूं हुयूं उन्हनि जो किरदारु बि उन में मौजूदु हुयो। त हाणे जेको वाइडली जेका एक्सपेक्ट कयो पियो वञे ऐं जेको सम्झियो पियो वञे त बिलावल भुट्टो साहिब जो हीउ दौरो जेको आहे उहो इन कंटेक्स्ट में आहे त असीं अव्हांजी ख़िदमत करण लाइ तयारु आहियूं, इमरान ख़ान तव्हांजी ख़िदमत न कंदो, इन करे असांखे प्रोमोट करियो, असांखे अॻियां आणियो त असीं अमेरिका जा इंट्रस्ट सर्व कंदासीं। पर कंहिंजे बि जेका आहे हुबुल वतनी ते शक न करणु घुरिजे। यकीनी तौर ते इहो हुनजो हक़ आहे त उहो पंहिंजो प्राइवेट दौरो करे, ऐं जेकॾहिं करे थो त उहो पाकिस्तान जी बहितरी लाइ हुजणु घुरिजे, न त पाकिस्तान जी सावरेंटी ऐं पाकिस्तान जी जेको इंडिपेंडेंस आहे उन खे कंप्रोमाइज़ करण ते हुजे। लाल साहब इहो ॿुधायो त वज़ीर आज़म साहब अमेरिका जे हवाले सां जेको बयानु ॾिनो उनजी आजियां बि कई वई ऐं सुठो सवण करार ॾिनो वियो त पहिरियों भेरो इहो आहे जो पाकिस्तान डिनाए करे रहियो आहे अमेरिका खे ऐं पंहिंजा मुल्की इंट्रस्ट ॾिसणु घुरिजनि। पर सुवाल इहो आहे त अमेरिका बि सुपर पावर आहे, त छा पाकिस्तान हुकूमत इहा तयारी कई आहे जो अहिड़े डिनाइल खां पोइ पाकिस्तान ज़ाहिरा हिकिड़ो मुल्क आहे, मुख़्तलिफ़ मसइला आहिनि, छा आफ्टर शॉक्स जेके ईंदा उन बैदि उनजी तयारी हुकूमत कई आहे? ॾिसो, इहो हिकिड़ो फॉरेन रिलेशन सां तव्हांजो रिलेटेड हिकिड़ो क्वेश्चन आहे ऐं जी तमामु घणी इम्पोर्टेंस आहे। तव्हां माज़ी में ॾिठो त पाकिस्तान जेको अमेरिका जी जंग हुई या पाकिस्तान जी जंग न हुई जेका अफ़गानिस्तान ते मड़ी वई, ऐं हिन जा जेके नतीजा उघरा नतीजा असांखे बि भोगणा पिया पाकिस्तान ते। पाकिस्तान जे सिक्योरिटी इदारनि जे जेके आहिनि मेंबर्स, पाकिस्तान जी जेके सिविलियंस, पाकिस्तान जी पुलिस ऐं मुख़्तलिफ़ हल्कनि जेको 70,000 माण्हुनि जी जाननि जी कुर्बानी ॾिनी, पर उन जो एतिराफ़ जे तरीक़े सां थियणु घुरिजे हा उहो अमेरिका जे तरफ़ां उहो एतिराफ़ नाहे थियो, ऐं उन जो एप्रीसिएशन जेका मिलणु घुरिजे आहे पाकिस्तान जो हक़ उहो न मिली, ऐं कई जेके डज़ने डॉलर जेके अरब डॉलर जेके आहिनि पाकिस्तान जे इंफ्रास्ट्रक्चर जो बि नुक़सानु थियो ऐं पाकिस्तान जो नुक़सानु थियो। हाणे जेको उभरंदड़ सूरत हाल आहे ग्लोबली, तव्हां ॾिसो त पंहिंजो चाइना जेको आहे उहो तमामु घणो एडवांसमेंट करे पियो इकोनॉमिक फील्ड में, उन जो हिकिड़ो पंहिंजो असर रसूख़ पैदा थी वियो पंहिंजी दुनिया में, ऐं पाकिस्तान जो बहितरीनु दोस्त बि आहे ऐं पाकिस्तान सां हुन हमेशह हर ॾुखे वक़्त में साथ बि ॾिनो आहे। उहो चाहे जॾहिं बि इहे मसइला थिया हुजनि त चाइना हीअं तव्हां कश्मीर जो मामले में ॾिठो त जॾहिं इंडिया कश्मीर खे जेको आहे पंहिंजी यूनियन टेरिटरी करार ॾिनो या पंहिंजो पाण में पंहिंजो जज़ब करे वरितो पंहिंजो इंडिया में हिकु आज़ादु हैसियत हुई उनजी आइनी तौर ते, ऐं उन आइनी शक खे ख़तमु करे ऐं उन्हनि मर्ज कयो, तॾहिं बि चाइना जेको आहे पाकिस्तान सां गॾु बीठो रहियो। हाणे जेको चीन जी सूरत हाल आहे उहो तमामु घणी हिकिड़ी इम्पोर्टेंस इख़्तियार करे वई आहे दुनिया में, ऐं पाकिस्तान खे यकीनी तौर ते हिकिड़ो हुनजी दोस्ती जो सहारो पिणु मौजूदु आहे। ऐं जेकॾहिं सफ़ा जेकॾहिं पाकिस्तान अमेरिका जे टर्म्स ते वञी जीउ चाहिनि थी कंदो रहंदो त तव्हां ॾिसो पहिरीं माज़ी में बि इमरान ख़ान चयो त असीं अमेरिका जी तरफ़ां का अमन लाइ का कोशिशि थिए थी त असीं हुनजी हिसो थियण लाइ तयारु आहियूं, पर जेकॾहिं अमेरिका जंग चाहे थो त उनजो हिसो असीं न थींदासीं, छाकाणि उन जा अल्टीमेटली नतीजा पाकिस्तान लाइ ख़राबु निकिरनि। लाल साहब इहो ॿुधायो त वज़ीर आज़म साहब अरबाब रहीम साहब सां मुलाक़ात कई, उन बैदि अपोज़िशन लीडर जेको सिंध असेंबलीअ में हलीम आदिल शेख साहब उन सां मुलाक़ात कई। चयो पियो वञे त सिंध में तहरीक इंसाफ़ जी तंज़ीम साज़ी जे हवाले सां वधीक सरगर्म थियण लाइ वञी रही आहे PTI। तव्हां छा था सम्झो त पाकिस्तान पीपल्स पार्टी ही टर्म पूरो कंदी त 20 साल मुसलसल उन्हनि जी हुकूमत रही आहे, उनजो नेटवर्क आहे, तव्हां छा था सम्झो त PTI उनजे मुतमिल आहे जो पाकिस्तान पीपल्स पार्टी जो एॾो मज़बूत नेटवर्क थी वियो आहे सिंध में, उनखे टोड़े सघो ऐं ईंदड़ हुकूमत में PTI का हिकु वॾी कामयाबी हासिलु करे सघे?
ॾिसो जेका गुज़िश्ता असांजी बि जेका मीटिंग जेका ख़ासि तौर ते बजट सेशन या कॾहिं कॾहिं थींदी आहे, हुन में असांजी मीटिंग थी त उन में सिंध जी पार्टी से हवाले सां डिस्कशन्स थियूं ऐं उन में ई दोस्तनि जी राय ही त पंहिंजो अरबाब ग़ुलाम रहीम साहब जेको अॻूणो चीफ मिनिस्टर सिंध बि आहे उन खे पार्टी में एक्टिव कजे त जेके धुरियूं आहिनि सिंध में उन्हनि खे शामिलु कराए सघिजे पार्टी में ऐं पार्टी खे वधीक मज़बूत ऐं सगारो बनाए सघिजे। जेसिताईं तव्हां पीपल्स पार्टी जी ॻाल्हि कई आहे त यकीनी तौर ते पीपल्स पार्टी मुसलसल हुकूमत कंदी रही आहे, पर तव्हांखे ख़बर हुजणु घुरिजे त इन मुसलसल हुकूमत जे नतीजे में सिंध जा माण्हू मुसलसल भोगींदा रहिया आहिनि ऐं उन जो जेको आहे का सुठी गवर्नेंस अॼु ॾींहुं ताईं पीपल्स पार्टी सिंध में न ॾेई चुकी आहे। उन जो कई बार सुप्रीम कोर्ट नोटिस वठी चुकी आहे, सिंध हाई कोर्ट जेका आहे उनजो नोटिस वठी चुकी आहे, सिंध हाई कोर्ट FIRs जा जेके आहिनि ऑर्डर्स कंदी रही आहे। त अहिड़े क़िस्म जी गवर्नेंस मां सिंध जा माण्हू तंग आहिनि। डेफिनेटली हू तब्दीली चाहिनि था ऐं तब्दीली लाइ हू चाहिनि था त उहा तब्दीली इमरान ख़ान ऐं उनजे इंतिखाबी निशान बैट जे तहत अचे त उन लाइ कोशिशूं वरितियूं पियूं वञनि त वधि वधि कैंडिडेट जेके आहिनि उहे एक्टिव कैंडिडेट खड़ा कया वञनि, सिंध में बीहारिया वञनि, इलेक्शन में कंटेस्ट करायो वञे ऐं बैट जे निशान ते करायो वञे त सिंध जे माण्हुनि खे हिकिड़ो अल्टरनेट मुहैया करे सघिजे त जी छाकाणि त इमरान ख़ान सम्झे थो त जेकॾहिं ख़राबु तरीन जेकॾहिं गवर्नेंस आहे, जिते जंगल जो जेको कानून हले थो उहो सिंध आहे ऐं उन खे बहितर करण जी ज़रूरत आहे ऐं उन ते कमु हले थो पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो। ठीकु आहे लाल मानी साहब, वॾी महिरबानी, तव्हां असांखे टाइम ॾिनो। नाज़रीन, हिते वठूं था मुख़्तसिर ब्रेक बाद हाज़िर थींदासीं। नाज़रीन, वेलकम बैक। नाज़रीन, हिन वक़्तु टेलीफोन लाइन ते असांखे जॉइन कयो आहे मोहम्मद असलम गौरी साहब, जेको JUI जो तर्जुमान आहे। अस्सलाम वालेकुम मोहम्मद असलम साहब। वालेकुम अस्सलाम व रहमतुल्लाह जी। सलाम साहब, ये बताएं कि PDM का दूसरा मरहला जलसों का शुरू हो गया है, आप क्या समझते हैं? पाकिस्तान तहरीक इंसाफ का कहना है कि ये PDM में का जो गुब्बारा है उससे हवा निकल चुकी है, अब वो कुछ नहीं कर पाएंगे। आप क्या समझते हैं कि पीपल्स पार्टी और ANP की गैर मौजूद में अभी जो हुकूमत का दावा है, अब ये मोमेंटम कैसा रहेगा? पहले फेज़ की तरह एनर्जेटिक रहेगा या वाक़तन जो हुकूमत दावा कर रही है वही होगा? पहली बात तो मेरे भाई ये है कि हुकूमत इसी तरह के गैर संजीदा बयान देती है और गैर संजीदा लोगों का एक टोला है। संजीदगी इनके पास कहीं भी नजर नहीं आती है। ये हर अपोजिशन को तो गैर संजीदा लेती है या पूरी कौम को गैर संजीदा लेती है। जहाँ तक आज के सवाल का दूसरा हिस्सा है, मैं पीपल्स पार्टी हो या कोई भी हो, ये एक तहरीक है, तहरीक चल रही है। आपने देखा कि सवात में जो जलसा हुआ है वो पहले जलसों से बड़ा था, कौम ज्यादा निकली है बाहर। कौम को उम्मीदें हैं PDM से, इसलिए कि हुकूमत की तरफ से जो गैर संजीदा हालात पैदा किए गए, कौम मायूसी का शिकार हो चुकी है। इस वक्त कौम को इस मायूसी से निकालने के लिए कहीं कोई रोशनी की अगर कोई किरण नजर आ रही है, कहीं से कुछ आवाम को कुछ तवक्को नजर आ रही है, तो वो PDM ही है। और जिन लोगों ने PDM को छोड़ा है उनको खुद एहसास भी है कि वो बंद गली में चले गए हैं और उनको इसमें नुकसान हुआ है, फायदा नहीं हुआ है। और अल्हम्दुलिल्लाह PDM पहले से ज्यादा मजबूत है। और आप देखेंगे इंशाल्लाह 13 अगस्त को कराची में जो जलसा हो रहा है वो साबिक़ा तमाम जलसों का रिकॉर्ड तोड़ेगा। और ये कोई लोग हम आसमान से नहीं लेके आते, वो फरिश्ते नहीं आते, अवाम होते हैं। और यही के अवाम होते हैं, पाकिस्तान के अवाम होते हैं। और पाकिस्तान के वो लोग जिनके वोट होते हैं, जो शरारतीकार हो, वही लोग आते हैं जलसों में और वो आके वो फिर अपना एहतजाज भी रिकॉर्ड कराते हैं, अपनी कुव्वत भी शो करते हैं। और किसी के ये जाने और आने से सफर रुकता नहीं है। अगर कराची से कोई ट्रेन पेशावर के लिए चलिए तो उसमें कुछ लोग चढ़ते भी रहते हैं, उतरते भी रहते हैं और उसको अपने मंज़िल मकसूद तक पहुंचना होता है। और मैं समझता हूं कि PDM वाहिद ऐसी तहरीक है जो कौम को एक रोशनी की किरण और रोशनी की उम्मीद दिलाती है और कौम उस पर यकीन भी करती है, और कौम यकीन कर भी रही है। और अल्हम्दुलिल्लाह इसकी आपको रिस्पॉन्स मैंने बताया कि सवाब में हमें मिल चुका है।
गौरी साहब ये बताएं कि मौलाना फजल रहमान साहब का ये कहना है कि अभी भी हम इंतज़ार कर रहे हैं, पाकिस्तान पीपल्स पार्टी अगर शामिल होना चाहती है पीडीएम में, तो ये इंतज़ार आप कब तक करेंगे? कोई उम्मीद है पीपल्स पार्टी के आने की? क्योंकि पीपल्स पार्टी के रहनुमा मुलाकात भी कर चुके हैं शहबाज शरीफ साहब से, और शहबाज शरीफ भी यही चाह रहे हैं कि पीपल्स पार्टी वापस पीडीएम में आए। देखिए बात सुने, हम तो देखें अपोजिशन की तमाम पार्टियों को लेके चले थे, सब पार्टियां साथ थी और इनके जाने की वजूहात भी पूरी कौम जानती है। जब तहरीकें चलती हैं तो ओहदों की कुर्बानियां दी जाती हैं। किसी ओहदे के लिए तहरीकों को कुर्बान नहीं किया जाता, चाहे वो चेयरमैन सेनेट का ओहदा हो, अपोजिशन लीडर का ओहदा हो या कोई और ओहदा हो। जब आप तहरीक की शक्ल में खड़े होते हैं तो फिर ओहदों के लालच और हवस में आदमी तहरीकों को कुर्बान नहीं करता है। और अगर उन्होंने तहरीक को कुर्बान किया, उन्हें अपनी गलती का एहसास हो गया, मौलाना फजल रहमान का मौक़िफ़ ये है कि अगर उन्हें अपनी गलती का एहसास हो गया है और जो पीडीएम ने उनके लिए उन्हें कहा है, तो अगर वो उस बात पे एग्री है तो वो वापस आएंगे तो हम वेलकम करेंगे। हमारी कुव्वत अगर में मजीद इजाफा होगा तो हमें खुशी होगी, लेकिन अगर वो नहीं आएंगे तो ये ना वो समझे कि हमने अपना काम उनके जाने की वजह से अधूरा छोड़ दिया है। हम अपना काम कर रहे हैं और इंशाल्लाह मंजिल तक पहुंच कर रुकेंगे। गौरी साहब ये बताएं कि ज़ाहिर पीडीएम की जो शुरुआत हुई थी वो यही था कि हुकूमत डिलीवर नहीं कर पा रही है, अवाम के मफाद में कोई बात नहीं हो रही है, तो इस हुकूमत को हम घर भेजेंगे। लेकिन मरियम नवाज साहिबा का ये बयान आया था कि हम इनको घर भेज के उनको सियासी शहीद नहीं बनाना चाहते। तो फिर अब जलसे भी हो रहे हैं, आप घर भी हुकूमत को नहीं भेजना चाहते हैं, तो फिर वक़्त क्या रह जाती है जलसों को और अपोजिशन की? देखिए बात यह है कि जब पीडीएम बना था ना, पीडीएम के सामने 2-3 चीजें थी। जिन 3 चीजों पे पीडीएम ने मेन 3 चीजें ये थी कि ये हुकूमत सिलेक्टेड है, जाली हुकूमत है, हम इसको नहीं मानते। और दूसरा ये था कि ये जो इलेक्शन हुआ है 25 जुलाई 2018 को, ये जाली इलेक्शन है, हम इस इलेक्शन को नहीं मानते। तीसरा ये था कि आइंदा इलेक्शन में एस्टेब्लिशमेंट के रोल को नहीं होना चाहिए। ये 3 वो मुतालबात थे जिनकी बुनियाद पे पीडीएम का वजूद आया था और हम उस पे आज भी चल रहे हैं, आज भी उस पे बरकरार है। रह गया हुकूमत का घर जाना या ना जाना, जिद्दोजहद अपोजिशन की हुकूमत को घर भेजने के लिए होती है, मामला को ठीक करने के लिए होती है। हमने जिन नुकात को मद्देनजर रख के पीडीएम बनाई थी, हम उन नुकात को छोड़ा नहीं है, हम उसी तहरीक को लेके आगे बढ़ रहे हैं और इंशाल्लाह हुकूमत नजर आ रही है। कहाँ है हुकूमत? आपको नजर आती है कहीं हुकूमत? किस जगह है? किस जगह है हुकूमत? तो कहीं नजर नहीं आती, किसी भी जगह नजर नहीं आती। अगर शहर में कहीं पर भी कोई लाइन ऑर्डर की सूरत हाल है तो आप देखिए हुकूमत नजर नहीं आती। आप बारिश होती है तो पूरे कहीं हुकूमत नजर नहीं आती। और जनाब यहाँ पर मिलावटशुदा अशिया शहरों में बिक रही है, महंगे दामों में चीजें लोगों को मिल रही है, हुकूमत नजर नहीं आती। हुकूमत है कहाँ मेरे भाई? हुकूमत तो है ही नहीं कहीं। किस हुकूमत को गिराएंगे? इसको पकड़ को जिसके पल्ले कुछ भी नहीं है। बाकी मैं समझता हूँ मरियम साहबा के स्टेटमेंट, असल में जब स्टेटमेंट हम देते हैं तो वो मुख्तलिफ अंदाज में शाया होते हैं, मुख्तलिफ लोगों का अपना ख्याल रखने की बात को मुख्तलिफ साथी अपने नुक्ता नजर से शाया करते हैं। मैं समझता हूँ उनका स्टेटमेंट इस तरह का, मैं समझता हूँ जो मैं जितना उनको जानता हूँ, मैं समझता हूँ कि इस तरह का स्टेटमेंट शायद नहीं दे सकते। गौरी साहब ये बताएं कि अब पीडीएम का जो नेक्स्ट फेज शुरू हो गया है, तो उसमें ऐलान तो बज़ाहिर जलसों का किया हुआ है, तो जलसों से क्या समझते हैं कि हुकूमत मजबूर होती है? कोई आगे भी प्लानिंग है धरनों की या इस तरह की कोई, जैसे गवर्नमेंट पे प्रेशर डेवलप हो? देखिए ये एक जमहूरी रास्ता होता है हुकूमत के, हुकूमत के खिलाफ प्रेशराइज करने का। पूरी दुनिया में ये होता है और पूरी दुनिया इसको नोट करती है कि इतने लोग फलां शहर में हुकूमत के पॉलिसियों के खिलाफ निकले तो हुकूमत दबाव में तो आती है, हुकूमत प्रेशराइज में भी आती है। अब ये ढीठ लोग हैं, इनको तो कोई दबाव का असर इनको होता ही नहीं। इन्होंने 5-6 आदमी रखे हुए हैं, वो सुबह से लेकर रात के 11-12 बजे तक टेलीविजन चैनलों पर बैठे हैं, ठट्ठे लगा रहे हैं, मजाक उड़ा रहे हैं। अवाम अगर खुदकुशियां कर रहे हैं तो इनको नजर नहीं आ रहा, अवाम अगर परेशान है तो इनको नजर नहीं आ रहा। तो अब इसको हुकूमत हम कहेंगे। अब मसला सिर्फ इतना ही है मेरे भाई कि ये गैर संजीदा लोगों का एक टोला पाकिस्तान पर मुसल्लत हो गया है। अल्लाह ताला इस अजाब से इस पूरी कौम की जान छुड़ाए। पूरी कौम इस वक्त इंतहाई तज़ब्ज़ुब और परेशानी का शिकार है। आप देखिए लोग किस मुश्किल में हैं और किस तरह जिंदगी अपनी गुजार रहे हैं। एक रात में 30 रुपए किलो घी का रेट बढ़ जाता है, कोई जब पूछने वाला नहीं है, हुकूमत कहीं नहीं पूछती।
और आपको पता है आपके बराबर में अफगानिस्तान में क्या सूरत हाल है, हमारी हुकूमत को कुछ पता नहीं है और ये गैर संजीदा लोग हैं और गैर संजीदा बातें कर रहे हैं और यही एक मुल्क की सूरत हाल है। गौरी साहब ये बताएं कि पीडीएम से पीपल्स पार्टी एएनपी तो चली गई, अब नवाज लीग एक बड़ी पार्टी है, वो पीडीएम में मौजूद तो है, लेकिन अपने बयानिए के हवाले से, अपनी पॉलिसी के हवाले से जो आप चाह रहे थे, जिस तरह पीडीएम की शुरुआत हुई, तो अभी जेयूआई फे क्या अभी मुस्लिम लीग नून से खुश है? मेरा ख्याल पीडीएम के इजलासों में मुस्लिम लीग नून ने कोई रवैया तब्दील नहीं किया, कोई पॉलिसी तब्दील नहीं की, कोई तजावीज तब्दील नहीं की। और मैं समझ रहा हूँ, अभी मैं देख रहा हूँ जलसों में उनकी तकारीरें भी देख रहा हूँ और वो कोई ऐसी चीज तो नहीं कह रहे थे जो पीडीएम के एलानिये के खिलाफ हो या एलानिये के खिलाफ हो, ऐसी बात तो नहीं है। बस ये कि अपने मैंने पहले भी अर्ज किया ना कि कुछ लोगों की अपनी अपनी सोच होती है, वो किसी मेरी एक तकरीर को अपनी अपनी सोच के मुताबिक इस बात को समझते हैं, वरना ऐसी सूरत पीडीएम में जो बाकी आप जमाते हैं उनके साथ किसी भी सतह पे नहीं है कि कोई एक पार्टी का नुक्ता नजर कोई और हो और बाकी पार्टियों का नुक्ता नजर और हो। सब हम मुश्तरका फैसले करते हैं, सब इजलास के बैठे होते हैं और मुश्तरका फैसलों पर अमल दरामद करते हैं। ठीक है, मोहम्मद असलम गौरी साहब, बहुत शुक्रिया, आपने हमें टाइम दिया। नाज़रीन, ही शो तव्हां ॾिठो, ईंदड़ राजधानी टाइम में कंहिं नए मौज़ू सां गॾु हाज़िर थींदासूं। पंहिंजे मेज़बान गौहर गांगरो खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।